फ़क़ीरयाणी थे राणी चए राजा ॾेवणा मैं खावणा। दोस्तों हिकिड़ो अमीर हिकिड़ी फ़क़ीरयाणीअ ते आशिक़ थी पियो, शादी करे घर वठी आयुसि। फ़क़ीरयाणी फिरी अमीरयाणी थी पई त फ़क़ति तलब या हुक्म जी देर हुअसि। हर शइ हाज़ुर, जेका शइ तलबे सा मौजूद पई थिए। इन ऐश जहिड़ी सहूलत हूंदे बि माई साहिबा जी तबियत ख़राब थी पई ऐं अहिड़ी बिगड़ी जो सुधरण जो नालो ई न पई वरताई। ॾाढा वेज तबीब आया पर फकियुनि फ़र्क़ु की न कयो। महीनो ॿ गुज़रण बाद नेठ माई साहिबा ओचितो चाक चङी भली थी पई। ख़बर न पई त कहिड़ी दवा मां चाक थी। हिकु ॾींहुं मुड़ुसु घर में आयो, खेसि पंहिंजे कमरे में ॾिसी ॿियनि कमरनि में ॻोल्हण लॻो। हिकिड़े कमरे में अची खेसि लधाई। कमरे जी हर जारीअ में मानी पई हुई। माई साहिबा हर जारीअ वटि वञी चयो पए त राजा ख़ैरु ॾे। उन बाद पाण मुरादो जारीअ मां मानी खणी हिकिड़े थांव में विधाई पए। जॾहिं हथ वारो थांव भरिजी वियुसि त पोइ हेठि वेही खाइण लॻी। मुड़ुस खे चाक चङे थियण जे राज़ जी ख़बर पइजी वई। कमरे मां निकिरी पंहिंजे मुंहुं चवण लॻो, फ़क़ीरयाणी थे राणी चए राजा ॾेवणा मैं खावणा। मतलब त आदत उज़्वो आहे, हेर वारे जी हेर टंग भॼेसि बि न मुड़े। आदत मटे न आदती, इल्लत मूर न जाए। दोस्तों उमेद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हां खे ज़रूर पसंद आई हूंदी ऐं इन बारे में अव्हां छा पिया चओ, तफ़सीली कमेंट्स ज़रूर लिखिजो।